बार लही पवे पाण ही प्या राजन भागन के मोह ॾींदा। भला हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए, इहो ख़्याल तोखे पाण आयो या तोखे कंहिं जी चयो आहे? हाजी ॻाल्हि सम्झो वञे थो पर पक ज़रूर कंदे। मियां शुक्र कर त औलाद में अञा एतिरो हया शर्म आहे जो मोह चढ़ी नथा ॻाल्हाइनि। हा बेली, इहा संदन महिरबानी आहे, पर अॻे पोइ ही सभु कुझु हुननि जो ई त आहे। हींअर बि संदनी आहे, पोइ लिखी ॾियण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? फ़र्क़ु पवंदो हाजी, इख़्तियार में फ़र्क़ु पवंदो। माण्हू जागीरदारी तॾहिं सॾिबो जॾहिं खातेदार थींदो। हारिन नारिन कमदारनि ऐं कारावन जा फ़ैसिला हुननि में ज़िम्मेदारी जो अहसास पैदा कंदा। त पोइ तुंहिंजी बि इहा ई सलाह आहे त आउं हुननि सभिनी ॻाल्हियुनि ते हथु खणी छॾियां? भला तोखे ठीकु लॻे थो? चवे त ठीकु थो अदो हसन अली, ॻाल्हि आहे त मुनासिब। बाबा अव्हां जी कहिड़ी सलाह आहे? बाबा साईं, असीं छा चऊं, जीअं अव्हां खे वणे। हाजी पंहिंजा ॾींहं आहिनि अलाह अलाह करण जा। तूं पाणे माठ करे वेही आराम कर, औलाद खे छॾे ॾे त वञी पंहिंजी बारे। बाबा इब्राहिम, तूं बि त कुझु ॻाल्हाए। आउं छा ॻाल्हायां चाचा साईं, मिल्कियत अव्हांजी आहे, हिन जा वारिस आहिनि जाफ़र अली अनवर अली। पंहिंजे हथनि सां विराए ॾींदा त सुभाणे भाउरनि में को निफ़ाक़ या छेड़ो कोन थींदो। बाबा आउं त तोखे पंहिंजो बचो करे थो सम्झां, मुंहिंजी मिल्कियत में तुंहिंजो हक़ आहे। चाचा साईं, जेका मोहबत ऐं इज़त तव्हां मूंखे ॾिनी आहे, मुंहिंजे पुट खे पढ़ायो था, इहा ई मुंहिंजे लाइ वॾी मिल्कियत आहे। मूंखे ॿियो कुझु न खपे। ॿुधी थी बख़्तावर, इब्राहिम धारियो थी पियो ॻाल्हाए। ख़ुदा न करे चाचा साईं, मां तव्हांखे धारियो सम्झां। मां त तव्हांखे पंहिंजे पीउ जे बराबरि सम्झंदो आहियां। मां, मुंहिंजो पुटु अरशद, मुंहिंजी घरवारी सभु अव्हांजो ई त खाऊं था। मूंखे हिन हिकिड़ी ॻाल्हि जी माफ़ी ॾियो, मुंहिंजे लाइ मुंहिंजो रोज़गार गंज आहे। बाबा साईं, अब हीअं त इब्राहिम खे छॾे ॾियो, मूं हीअं त इब्राहिम पाण में की विरायो आहे छा? हा हाजी, हाणे अलाह तवार करे मिल्कियत विराए ॾे पुटनि खे। अलाह साईं ख़ुशि रखे जाफ़र अली खे पंहिंजे बचनि सां। पंहिंजो छा आहे, पंहिंजा छड़ा ॿ सिर, से बि पलिजी पवंदा। बाक़ी अलाह जी हयाती केतिरी। माशाअल्लाह, जेका सभिनी सलाह। बाबा अनवर सुभाणे शहर वञी तपेदारनि खे वठी अचे ऐं उन्हनि खे चइजांइ त ज़मीनुनि जा खाता फेराइणा आहिनि। जी बाबा साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो बच्चो अची वियो खैरन सां। हाँ मां, तव्हां ख़ुशि आहियो? हा पुट, तव्हां ख़ुशि आहियो न? महिरबानी। अलाह ख़ुशि। बाबा अब्बा अलाह ख़ुशि आहियां पुटु। महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? जी सभु बढ़िया। अरे बाबा अरशद, अरे बाबा, बाबा ख़ुश चङो भलो सभु ख़ैर। बाबा वे 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 बाबा वे वे बाबा वे वे। बाबा खैरन सां पुगे? हाँ दादा साईं। अबा जेतिरा ॾींहं तूं शहर में हूंदो आहीं न, ॾाढी तुंहिंजे लाइ दुआऊं पई पढ़ंदी आहे। वस पुॼेसि न त तोखे बनवर वांगुरु घर में विहारे छॾी। न बा, तूं भल पढ़, पर अलाह जो छो मूंखे डपु थो लॻे। चवनि था उते रुगो झेड़ा पिया थियनि। मां त रब खे राति ॾींहुं ॿाॾाईंदी आहियां, खैरन सां तूं पढ़ी निकिरी। अमां वॾी, ऐं पढ़ण खां सवाइ ॿी कंहिं ॻाल्हि सां वास्तु ई कोन रखां। झेड़नि ऐं झगड़नि सां मुंहिंजो कहिड़ो कमु? अबा इहो कमु चङो थो करी। पंहिंजे पीउ खे ॾिस न, अशराफ माण्हू आहे, न कंहिंजी हिक में न ॿिनि में। ॿारनि खे पढ़ायो, हक़ हलाल जी रोज़ी कमाए वेठो आहे। अरे अबा इब्राहिम, जी चाचा। चङो थियो यादि आयो, उहो हारियुनि ते जेको कर्ज़ु आहे न,
महीने जा हिसाब ठाहे ॾिनो आहे, इहो त ॾिसी ॾे। हाज़ुर चाचा। चऊं बाबा हाणे असीं हलूं था, तूं भई ॾाढी सां कचहरी कर। हैं चऊं बाबा, अलाह करे ख़ुशि हुजी बाबा। बाबा हली आ मोहम्मद इब्राहिम। अड़ी मुंहिंजो अरशद आयो आहे। अम्मा। अबा ख़ुशि आहीं न? हाँ अम्मा, तव्हां ख़ुशि आहियो? हा पुट, तूं ॿुधाए। अम्मा सभु ख़ैरु आहे, तव्हांजी तबियत ठीकु आहे? हा बिल्कुलु। भला सकुअ जा किताब आंदई? हा मां वठी आयो आहियां। सकीना खे किताबनि पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे, ॿियो त केरु वठी कोन थो ॾेसि। अम्मा किताब रिसाला बि महांगा थी विया आहिनि, भला पैसा केरु ॾींदो? हाणे ठहियो कहिड़ा लख रुपया ख़र्च करे थो अची। अरे मुंहिंजो अरशद आयो आहे छा? अरे चाचा मुंहिंजा प्यारा प्यारा भाइटिया, चाचा खे हिकिड़ो ख़त त लिखी छॾी। हा चाचा तव्हां यादि ई कोन था करियो, पाण मूंखे अॼु पाण अचिणो पियो। तोखे कीअं न यादि कबो। तूं छा थो ॾिसी? मां अम्मा वॾीअ खां मोकल वठी आई आहियां, जेके किताब वणंदा से खणंदसि। चोरी पई करी छा? मूं ॾिठो पिए त कहिड़ा नवां किताब आंदा थी। तोखे कंहिं ॿुधायो त मूं नवां किताब आंदा आहिनि? ॿुधाईंदो केरु? हर भेरे आणींदो आहीं? पर हिन भेरे त कोन आंदा अथऊं। छो? ॿुधाए, किताबनि जे छपण ते पैसा ख़र्च थींदा आहिनि, ऐं जेके किताब छापाईंदा आहिनि से पैसनि ते विकिणंदा आहिनि, सम्झे? हा सम्झियमि। पोइ? पोइ पोइ त किताब मुफ़्त में कोन मिलंदा आहिनि, पैसनि ते वठणा पवंदा आहिनि। इहो बि सम्झियमि त तूं किताब पैसनि ते आणी ऐं मां मुफ़्त में खणियो वञा। ठीकु आहे, हाणे मां कोन खणंदसि तुंहिंजा किताब। ओहो इहा ॻाल्हि थोरी आहे, मुंहिंजो मतिलबु कोन हो। तूं त बुरगो ई कावड़जी पई। हाणे ॻाल्हि न फेराए, मां तुंहिंजो मतिलबु सम्झी वियसि। मां वञी अम्मा वॾीअ खे थी ॿुधायां। सकीना बाबा माफ़ी माफ़ी, मूं त मज़ाक बि कयो। ठीकु आहे, पहिरीं किताब पोइ माफ़ी। हाज़िर साईं। वठो किताब। ही तव्हांजा किताब। ख़ुशि? थैंक यू। वेलकम। अस्सलाम वालेकुम भाऊ कामिल। वालेकुम सलाम भाऊ जाफर अली खान, मुबारकूं। खैर मुबारकूं भाऊ कामिल, तोखे बि मुबारकूं। खैर मुबारकूं। यार मुंहिंजो चवण कई त कमु थियो न, न त चाचो आजी सॼी उमिरि सुकीअ ते वियोला हुई आहे। राज़ी पर बाग़ ऐं ज़मीनूं त वॾेरे अनवर खे बि सुठा मिलिया आहिनि। अनवर वॾेरो थींदो सो जग ॾिसंदो, हाणे पंहिंजी बाछाई आहे भूख आहे। बेले में हिकिड़ो शींहुं हूंदो आहे, सम्झी? हा सजी भाऊ जाफर अली खान, बेले वारनि बि मुबारकूं मोकिलियूं अथई। न बनाणे टोले। अगरि उन्हनि खे बि त कंहिं वॾे माण्हू जी टेक खपे न भाऊ। तंहिंखां पोइ भाऊ पंहिंजी ताक़त जो दारो मदार बि अहिड़नि ई माण्हुनि ते हूंदो। पोइ छा था चवनि? पोइ चवनि था त बसि बाना आहियूं, रुॻो असां ते हथु रखो ऐं पुलिस खे मुंहुं ॾियो। भाऊ कामिल, अॻे त हुयासीं बाबा जे पुठियां, इन करे ऑफिसरनि ऐं पुलिस बि कोन थी खंघियो। हाणे त पंहिंजी ॿारणी पवंदी ऐं एतिरी हलंदी पुॼंदी थिए, हिन लाइ बि का अटकल सटकल करणी पवंदी। अटकल कंदासीं, कभी अटकल। साईं हाणे त सभु कुझु हथ में आहे, के दावतूं बावतूं कयो, इहे कम रकड़ा वेंदा केॾां? वाह वाह अब्दुल्ला, ॻाल्हि त सुरीली करे वियो आहीं। त पोइ साईं मुंहिंजे यार लालो जो बिलो कयो। वरी लालू भाऊ, हिनखे लालू जी ॾाढी ॻणती अथई, हिन जो को बिलो कर यार। ॾिसो न साईं,
पंहिंजा पाण में वेठा आहियूं। लालूअ में वॾा गुआर अथव, रुगो ॿेले में लाहे छॾिजेसि, पोइ बि रंग ॾिसो, मता न मञी। आओ जाफर अली खान, ॻाल्हि अब्दुल्ला आवाज़ जी पियो करे। पोइ जेका संगत जी सलाह। भला अब्दुल्ला ॻोठ जी ॾे ख़बर। ये ख़बरूं वरी केड़ी तो पुछी, तुम्हारे घर खैर आ, बाक़ी ॻोठ जो तो फिर कोई फिरी विया है, वॾा कम थी विया आहिनि, मता न मञी। हा बाबा आयो हो, तैं ॿुधायो त वॾेरे वॾे ज़मीनूं लिखी ॾेई छॾियूं आहिनि। हा, हाणे राज धणी वॾेरो जाफर अली खान अथई, पर सम्झ त पंहिंजी बादशाही आहे। पर यार असीं त अञा बंदि लॻा पिया आहियूं। बस बाक़ी बि सुभाणे को ॾींहुं चुरा वकील सां ॻाल्हाए सिधो हेॾे पिया अचूं, सॼो बंदोबस्तु थी वियो आहे। सुभाणे वारी सुनवाई ते तुंहिंजी ज़मानत पकी। ख़बर अथई तुंहिंजो ज़ामिन केरु आहे? वॾेरो कामिल खान ॿियो। लख थोरा वॾेरे कामिल खान जा। अरे कामिल खान ऐं जाफर अली खान जी बादशाह माण्हू, मुड़सनि जो क़दुरु आहे हिननि वटि। आउं बि को ॿाहिरियो माण्हू कोन आहियां, हिननि जो आज़मायल आहियां, पंहिंजो बि सिर लॻे हिननि सां। ओ इत रख, हाणे कई थी न मुड़सनि वारी ॻाल्हि, मता न वञी। लालू, चाचे हाजीअ जी कावड़ अञा तो तां लथी कान्हे, तो मां भायां थो त तुंहिंजो ॻोठ में रहणु ॾाढो मुश्किल थींदो। हा, अञा त वॾो वॾेरो फण कढियो वेठो आहे, जेड़नि तेड़नि लाइ त असल पोयों ॾींहुं लॻो पिया, मतां उते लड़ियो पई। पोइ साईं आउं भला। तूं परवाह न कर, मां कोन वेठो आहियां। मुंहिंजी सलाह त तूं लॾो खणी मुंहिंजे ॻोठ में अची रह। वाह वॾेरा वाह, असल लख जी ॻाल्हि कई थी। अरे ॿियो ॿुधाए छा घुर्जनी? ए रईस जाफर खान ऐं कामल खान त जहिड़ो कर ख़रीद करे छॾियो आहे, असुल बाना आहियूं। ॿियो हिकु पुट। अरे बाबू आयो। खुश आहियूं पुट? ओड़े ओड़े मुंहिंजी चरी अमड़, मिठड़ी अमड़। बाबू आयो। हाँ खुश आहीं? हाँ तूं खुश आहीं? चरी अमड़, वन 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 शाबाश। सलाह लगो बाबा। पुट अची विया पुट? जी बाबा। अखियूं फाड़े छा पई ॾिसी? ॾिसां पई त वेचारो खटी कमाए भरियूं ॿधी खणी आयो आहे। चङो चङो, हाणे वधीक वात न हण, अञा मस घर में पेर रखियो आहियूं त। कहिड़ी खेप खटे आयो आहीं जो तोखे खीरूं मुबारकूं चवां? ठहियो बाबा ठहियो, पाण में त न विड़ो। त बाबा खे बि तूं चोरे मोकिलींदी हुई त जीअं मुलाक़ात ते अची मूंसां जुठियूं करे वई। बाबा नंढड़ो ॿार आहे जंहिंखे मां चोरे मोकिलींदी हुयसि, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, हुते अची तोखे शाबासियूं ॾे। अरे बाबा, बाबा मुंहिंजी हाणे हिन ॻोठ में रहण ते दिलि नथी करे। मूं इरादो कयो आहे त हितां लॾे हलूं। छा लाइ लॾियूं? 7 पीढ़ियुनि खां हिन ॻोठ में था रहूं। वॾेरे वॾे खे बि त इन लाइ इलाज कयमि त मूंखां वॾनि जा कख न छॾाए। इकू खे नांग डंगियो त पंहिंजी जीप में वॾेरे मास्टर इब्राहिम खे गॾे मोकिलियो, पहिरियों उहो थोरो त लाहे। वॾेरे वॾे बराबरि असां ते थोरो कयो, पर भरी ओताक में जेको मां माण्हुनि जे ॾाढो बेइज़तो थियो आहियां, उन खां पोइ कहिड़ो मोह खणी हलंदसि हिन ॻोठ में? भले आहीं बि ॾाढो इज़त वारो। न त पोइ बेइज़तो आहियां छा? अरे जीअं कुछां कोन त मथे ते चढ़ंदी पई वञी। न त छा कंदे? मारींदे न, ॾिसां कीअं थो मारी। अरे अॼु बि त पुट लालू, लालू बाबा बाबा तूं बि हिन जो पासो पियो खणी। चङो ठीकु आहे, बसि मूंखे हाणे न को हिन ॻोठ में रहणो आहे ऐं न को हिन घर में। मां वञा। लालू लालू पुट ॻाल्हि ॿुध। असांजी त पुट क़िस्मत ई फिटल आहे।